वो माइक थे अचन दोस्तन के कुछ गरमाइन। सभी दोस्त महबूब साईं दे दिल की मोहब्बत से सलवात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मद व बारिक वसल्लम। समूरो जग अकेलो रब हलाए तो हलाई दो। चो सुभान अल्लाह। समूरो जग अकेलो रब हलाए तो हलाई दो। समूरो जग अकेलो रब हलाए तो हलाई दो। रिज़्क़ हर साहवारे के, रिज़्क़ हर साहवारे के रसाए तो रसाई दो, रसाए तो रसाई दो। समूरो जग अकेलो रब हलाए तो हलाई दो। समूरो जग अकेलो रब हलाए तो हलाई दो। रिज़्क़ हर साहवारे के, रिज़्क़ हर साहवारे के रसाए तो रसाई दो, रसाए तो रसाई दो। समूरो जग अकेलो रब हलाए तो हलाई दो। समूरो जग अकेलो रब हलाए तो हलाई दो। बचा जी तन पखन के जहिं बिना घुरजे ॾिना आहिनि। बचा जी तन पखन के जहिं बिना घुरजे ॾिना आहिनि। बचा जी तन पखन के जहिं बिना घुरजे ॾिना आहिनि। सभिनि जी आस सो साईं, सभिनि जी आस सो साईं पुॼाए तो पुॼाईंदो, पुॼाए तो पुॼाईंदो। समूरो जग अकेलो रब हलाए तो हलाईंदो। समूरो जग अकेलो रब हलाए तो हलाईंदो। रिज़्क़ हर साहवारे के, रिज़्क़ हर साहवारे के रसाए तो रसाईंदो, रसाए तो रसाईंदो। समूरो जग अकेलो रब हलाए तो हलाईंदो। असां बंदा त हिक ॿिए जा छॾियूं था ऐब सभु खोले। असां बंदा त हिक ॿिए जा छॾियूं था ऐब सभु खोले। असां बंदा त हिक ॿिए जा छॾियूं था ऐब सभु खोले। मगर रब ऐब सभिनी जा, मगर रब ऐब सभिनी जा लिकाए तो लिकाईंदो, लिकाए तो लिकाईंदो। समूरो जग अकेलो रब हलाए तो हलाईंदो। समूरो जग अकेलो रब हलाए तो हलाईंदो। रिज़्क़ हर साहवारे के, रिज़्क़ हर साहवारे के रसाए तो रसाईंदो, रसाए तो रसाईंदो। समूरो जग अकेलो रब हलाए तो हलाईंदो। मुसीबत सख्त खांजा सख्त ईंदे आहे माण्हूअ ते। मुसीबत सख्त खांजा सख्त ईंदे आहे माण्हूअ ते। उन्हीअ खे पल अंदर परवरो, उन्हीअ खे पल अंदर परवरो। हटाए तो हटाईंदो, हटाए तो हटाईंदो। समूरो जग अकेलो रब हलाए तो हलाईंदो। समूरो जग अकेलो रब हलाए तो हलाईंदो। रिज़्क़ हर साहवारे के, रिज़्क़ हर साहवारे के रसाए तो रसाईंदो, रसाए तो रसाईंदो। समूरो जग अकेलो रब हलाए तो हलाईंदो। फ़क़त अल्लाह ई
बेखुद सभिन जो कार साज़ाए फ़क़त अल्लाह ई बेखुद सभिन जो कार साज़ाए उहो बिगड़ियल नसीबन के उहो बिगड़ियल नसीबन के बणाए तो बणाईंदो बणाए तो बणाईंदो समूरो जग अकेलो रबो हलाए तो हलाईंदो समूरो जग अकेलो रबो हलाए तो हलाईंदो रिज़्क़ हर साहवारे के रिज़्क़ हर साहवारे के रसाए तो रसाईंदो रसाए तो रसाईंदो समूरो जग अकेलो रबो हलाए तो हलाईंदो। इन वक्त जो साम्हूं खिताब करण फरमाइंदा हजरत मौलाना सिराज अहमद अब्बासी साहब। नारे तकबीर। न यार मज़ो न आहे, मजमो तमाम वॾो आहे, सिज भी पंहिंजी जवानी ते पहुतो आहे, तव्हां अञा पोड़ा लॻा पिया आहियो। नारे तकबीर। शाने मुस्तफ़ा, शाने सहाबा, शाने आले बैत। इन वक्त अवाज़ साम्हूं हजरत मौलाना सिराज अहमद अब्बासी साहब जन खिताब करण फरमाइंदा। दोस्त बाहर जेके बीठल आहिनि मानी जे इंतज़ार में, दोस्तन के परेशान करे मानी एॾा न मिलंदी। मानी इज्तिमाही तौर ते बिल्कुल पिंडाल में खड़ाई वेंदी। साईं गुलाम मुस्तफ़ा साहब जन जो बयान थींदो, बयान का बाद में इते ही इज्तिमाही तौर ते पिंडाल में मानी खड़ाई वेंदी। जेके भी दोस्त बाहर घुमन पिया फिरन पिया, तमामी दोस्तन जी ख़िदमत में मुआदबाना रस्तो कया त पिंडाल में हलिया छो, ख़ामोशी सां बयान ॿुधो। दोस्तन के अर्ज़ है जेके ॿार बीठा आहिनि। असल बयान असांजे सुवारी सिंध जा मशहूर आलम दीन हज़रत मौलाना साईं गुलाम मुस्तफ़ा साहब जन जो थींदो। वरदान जो एतिराम इहो आहे त मां बि मुफ्ती साहब खां बि पहिरियां आयुसि, मूंखे बि ॿ प्रोग्राम पोइ थियनि, पर वरदान साईं जन जो एतिराम आहे, तफ़सीली गुफ़्तगू उन्हनि जी थींदी ऐं आया मूं त शिरकत थी वञे। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलाम अला वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहिल औलिया व नशहदु अल्ला वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وطبيبنا وأديبنا وخطيبنا ونبينا وحضورنا ومعصومنا ومحبوبنا محمدا
अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ुलिल हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदन वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुल लहू वलिय्युम मिनज़ ज़ुल्लि वकब्बिरहु तकबीरा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम वबल्लग रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला टाइम थोड़ो आहे साथ ॾींदो त इंशाअल्लाह ॾाढियां। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद जमाल मुहम्मद कमाल मुहम्मद आमाल मुहम्मद अक़वाल मुहम्मद आमाल मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला असांजी हेठि गरम थी थिए तो वारी थधी थी थिए नी। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद तिलावत मुहम्मद इबादत मुहम्मद दियानत मुहम्मद सियासत मुहम्मद इमामत मुहम्मद सदाकत मुहम्मद अदालत मुहम्मद सखावत मुहम्मद शुजाअत मुहम्मद तिलावत इबादत क़ियादत इमामत सियासत सदाकत अदालत सखावत शुजाअत मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद शरफ़ैन मुहम्मद ग़ुरबैन मुहम्मद तहतैन मुहम्मद रिजलैन मुहम्मद उहद हुनैन मुहम्मद हसन हुसैन मुहम्मद उहद बद्र मुहम्मद ज़ुहर असर मुहम्मद इशा फज्र मुहम्मद लैलतुल क़द्र मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लम अदद कुल्ल मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। उन धणीअ जे दरबार में दौलत धारूं धारे अणखुट खजाना खैर जा खाली न छॾे ख़तादार अणखुट खजाना खैर जा खाली न छॾे ख़तादार सिराज घुर बार बार पोइ बि मिणो न ॾींदो मौत में वलियन जे विलायत ते न करे नज़र
वलियन जे विलायत ते न करे नज़र जे पेनू पार करे त करे थो सघे नवाब निभाए कंहिं जोगीअ खे ज़मींदार करे त करे थो सघे हज़रत याकूब वारे नबी यूसुफ धार करे त करे थो सघे जे सिराज खे दुनिया मंझि इल्म अकुल ॾेई निर्वार करे त करे थो सघे कलमो पढ़ा त काफ़र थिया कलमो पढ़ा त काफ़र थिया घिरान इन घेर जाॾे राह रसूल जी ताॾे पायां न पेर कढा मन मां मेर त हासिल थिए हुज़ूर काह मां कमदु न थे तोड़े कुड़ीअ चाढ़े गर अक मां अंब न थे तोड़े फुटीअ झले फर पराओ पंहिंजो न थे तोड़े लुटे ॾेस घर पीर मां परवर न थे हुजे केॾो बि ताक़तवर भिट जो घोट लतीफ़ चए तोड़े हलियो वञे सिर पोइ बि साथ ॾिबो सच जो लॻे थो कम ई हलाइणो पवंदो काबिल सद एहतराम वाजिबुल एहतराम ऐं मुंहिंजा इंतहाई मोहतरम मुकरम अज़ीज़ दोस्तो भाइरो ऐं बुज़ुर्गो पदरो सिपारो सूरे बनी इसराइल जी हिकिड़ी आयत तव्हां दोस्तनि जे ख़िदमत आलिया में तिलावत कई आहे अल्लाह पाक जी दरदो आहे ॿुधणु ॿुधाइणु सम्झणु ऐं सम्झाइण खां बाद अल्लाह जल जलालहू तव्हां असां समूरनि खे रब पाक अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अज़ीज़ दोस्तो भाइरो बुज़ुर्गो चूंकि टाइम मुख़्तसिर आहे साईं जन वेठा आहिनि मुख़्तसिर मुंहिंजी गुफ़्तगू थींदी इन आयत खे पाक नबी इमामुल अंबिया आयतुल इज़्ज़त बि सॾियो आहे हदीस में भी इहो ईंदो आहे अवां उलमा खां ॿुधो आहे इन आयत खे पाक नबी इमामुल अंबिया आयतुल इज़्ज़त बि सॾियो आहे ऐं हिकिड़ी कलामुल्लाह में आहे आयतुल कुर्सी ऐं हिकिड़ी आहे आयत करीमा अब मां अवां खां पुछां थो आयतुल कुर्सी खे आयतुल कुर्सी छाजे करे चयो वेंदो आहे जो इन आयतुल कुर्सी जे अंदरि अल्लाह जे कुर्सी जो बयानु आहे हिकिड़ी आहे आयत करीमा ऐं हीअ आहे आयतुल इज़्ज़त जे उलमा तव्हांखे मिसाल ॾींदा त हिकिड़ो सादो मांजड़ो सूफ़ी वियो सैंडलनि जे दुकान ते 50 हुक ठाहे पर वणियोसि हिकु बि न ॻाल्हि सम्झो बा त पोइ सच ॿुधायो त दुकान वारे खे कावड़ ईंदी की न दुकान वारे रम्ज़ में चयो मुल्ला हेॾा जूता ॾेखारिया थमां हिकु बि न वणियो थी वेतर मौलवी होशियारो माण्हू साईं थॾे ते धक ते पवंदो जे जेको साम्हूं पियो आहे मथो इहो त लाहे ॾे मौलवी साहिब खे पूरो आयो चए रक़म घणी आहे चए 2200 चए वठे थो 1000 या लाहियां जूतो अबा जहिड़ी हुनखे इज़त में त वरी पाण खे बि जहिड़ी करणी तहिड़ी जहिड़ी नियत तहिड़ी जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्मा घोटकी वारा वेतर होशियार हो त अज़ीज़ दोस्तो भाइरो ऐं बुज़ुर्गो हे कलामुल्लाह जी कचहरी आहे दीनी कचहरी आहे नबी संजो सहाबिया हज़रत उमर ॾाढिया तो चओ सुभान अल्लाह जंहिं बातिल जा नाड़ा टोड़े विधा हुआ उहो उमर थी ॾाढिया तो सुभान अल्लाह उहो हज़रत नबी से फरमाया उमर तुझे बहादुरी जो चर्चो पूरी दुनिया में आ उमर भला कब्र में भी तुझे ढाई हलंदी ॾाढिया तो सुभान अल्लाह हज़रत उमर सा केर मुखातबा नबी अलैहिस्सलाम हज़रत उमर अर्ज़ कयो सोना कुर्बान वना भला कुरान उमर सा कब्र में गॾु हूंदो नबी से फरमाया उमर जंहिंजी निस्बत जंहिंजो वास्तो जंहिंजो प्यार हिन कुरान सां हूंदो न उमर ते सां कुरान कब्र में गॾु हूंदो सोने उमर अर्ज़ कयो साईं कुर्बान वञा जे उमर कुरान उमर सां कब्र में गॾु आहे त उमर कब्र में बि शींहं जीअं गॾु पतो पियो त कलामुल्लाह में बहादुरी अॼु मां थोरो ॻाल्हाईंदुमि जहिड़ी करणी तहिड़ी भरणी जहिड़ी करणी तहिड़ी भरणी अल्लाह अकबर कबीरा जमा मुंड में अर्ज़ कयो पाक नबी इमामुल अंबिया इनी आयत के आयतुल इज़्ज़त भी सॾियो आहे हिकिड़ी कलामुल्लाह जे अंदरि आयतुल कुर्सी आहे आयतुल कुर्सी जो एॾो मक़ाम आहे पाक नबी इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद अरबी जा सहाबा सुना तुझे इज्जतों कुर्बान तुझे अज़मतों कुर्बान तुझे सिफ़तों कुर्बान तुझे इफ़्फ़तों कुर्बान तुझे जलाल तो कुर्बान तुझे अमाल कामा
कुर्बान वन्या पाक नबी इमामुल अंबिया हजरत मोहम्मद अरबी दा साहबा मुझे मोहम्मद तो फरमाए साहबियो मां मोहम्मद अरबी तवा का सवाल पियो कया सुना कुर्बान वन्या सही केड़ो सवाल पाक नबी इमामुल अंबिया फरमायो ए मां मोहम्मद दा साहबियो इने कलामुल्लाह मजा उम्दे में उम्दा आयत कहिया पाक नबी इमामुल अंबिया रे साहबा जवाब नो साईं कुर्बान वन्यो सही कलामुल्लाह मा उम्दा में उम्दा आयत आयतुल कुर्सी वारिया दाढ़ा तो सुभान अल्लाह पाक नबी इमामुल अंबिया ऐलान फरमायो ए मां मोहम्मद या साहबियो अज मां मोहम्मद के पग पगी वई ता कलामुल्लाह दा पूरा माहिर बन चुका हो ए पाक नबी इमामुल अंबिया जो फरमाना मुझे मोहम्मद तो फरमाए आयतुल कुर्सी का जिन्नो ये पजनो आज हवा हले तक कंदूड़ी बनी दाढ़ा तो सुभान अल्लाह फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वसिअ कुर्सियुहुस समावाति वल अर्ज़ वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। जो सुभान अल्लाह ये पाक नबी इमामुल अंबिया दा सहाबा वो सहाबा दे मकाम ते ही चोदो आ तो सुभान अल्लाह देवबंद दा नारा देवबंद दा नारा जमीयत दा नारा हर जा सहाबा जमीयत दा नारा हर जा सहाबा वाह वाह सहाबा वाह वाह सहाबा सोने नबी दे गुजरा साहबा वाह वाह साहबा वाह वाह साहबा जो सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा इन्हीं कलामुल्लाह के अंदर इकड़ी आयत करीमा हुआ आयत करीमा कहिया अल्लाह जो नबिया दादलो नबिया प्यारो नबिया हजरत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम मच्छी के पेड़ के अंदर तिन ऊंधाइन में पयो अल्लाह अकबर कबीरा जकरे अल्लाह जी मदद कंदो अल्लाह हथ में जी कोन कढंदो अल्लाह असबाब पैदा कंदो अल्लाह जो नबिया हजरत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम तिन ऊंधाइन में पयो मच्छी जे पेड़ जी ऊंधाइया रात जी ऊंधाइया पानी जी ऊंधाइया अल्लाह जो नबिया मच्छी जे पेड़ जे अंदर आयत करीमा जी तिलावत कंदो पयो फरमाए ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन। जो सुभान अल्लाह अल्लाह पाक कलाम अल्लाह में फरमाई दो पयो जने मुझे नबी हजरत यूनुस पैगंबर या आयत करीमा तिलावत गई अल्लाह ने फरमाया तो नजैना हु मिनल गम सारा गम मेटे सजा मार दुख लाहे सजा मार डोडा लाहे सजा मार मुसीबत हटाए सजी मार अल्लाह पाक फरमाया मुझे सुना तू दुनिया में ऐलान फरमा जको अज भी आयत करीमा जी तिलावत कंदो फरमाया कज़ालिका नुरजिल मुमिनीन अज भी जो आयत करीमा जी तिलावत कंदो पढ़ंदो अल्लाह पाक फरमाइंदो पियो ये दुख दो लाला है सदीनो माल अल्लाह अकबर कबीरा जना मुंड में अर्ज कयो जड़ी 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 भणी वक्त जो आलिम आबिदा साहिदा साबिरा शाकिरा हजरत शेख सादी रहमतुल्लाह अलैह जको बादशाह सुल्तान नूरुद्दीन संगी जे वक्त जो आलिम जे सायो रोजो जोड़ायो हो ये उन्हीं बादशाह जोड़ायो जो गजु तई ताबीर चली जो सुभान अल्लाह हजरत शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो पियो सुल्तान नूरुद्दीन संगी बादशाह सा मां गड बेड़े पे सफर कंदो पियो असा जे बेड़े का अगो एकड़ो ॿियो बेड़ो हलंदो पियो बेड़ो तो नंढो पर बड़ो जवान बेड़े में सवार अल्लाह अकबर कबीरा हजरत शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो पियो जने पानी दे विच सीर में बेड़ो आयो बेड़ो कल्टी थी वियो बई दो जवान बुडना पिया एकड़ो कपड़ा जे वेझो पियो बुडे कपड़ा को परे पे बुडे अल्लाह अकबर कबीरा शेख सादी तो फरमाए बादशाह ऐलान फरमायो ओ कपड़े पे पीने वाला उठो बहु जेको इन बिनी के बचाइनो एक दे एवरा में 500 दीनार इनाम ॾींदो मांस ए बादशाह एड़ा हो नहीं बाबा हिया सावरो चूत जी वेठो एडे भी कोन था वणो हां सही एडे भी
एरे भी कोन था वञो हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो पियो हिकिड़ो टोबो पानी में लही आयो जेको वेझो बुॾे पियो उन्ही खे छॾे करे जेको परे पियो बुॾे उन्ही खे कढण वियो अल्लाह अकबर कबीरा जेको परे बुॾंदो पियो उन्ही खे त कढी आयो केसी तंहिं वेझे बुॾण वारो मरी वियो शेख सादी रहमतुल्लाह अलैह तो फरमाए बादशाह पुछा कई मांखे मसइले जो जवाब कढे इन जो हल त कढ केसे कहिड़ो हल कढा जे वेझो बुॾे पियो इन्ही खे छॾे करे वञी परे खे कढी आए केसे जेको वेझो बुॾंदो पियो इहो पुलिस जो माण्हू हो इन नाहक में मांखे लठियूं हयूं इन जो बि ज़मानो यादि हो पर हो उहो शख्स हो मां रस्ते ते वञा पियो अल्लाह जे नाले ते इन्ही बलोला ॾिना हुन जो बि वक़्तु यादि हो हिन जो बि वक़्तु यादि हो हुन जी चङाई हिन जी मटाई हुनखे बदिलो थलो ॾिनो हिन खे बुराई जो बदिलो बुरो ॾिनो शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो पियो इन्ही टाइम ते मांखे अल्लाह जे कलाम अल्लाह जी ही आयत यादि आई इन अहसनतुम लिअनफुसिकुम भलाई जो बदलो भलो आ अल्लाह अकबर कबीरा सुल्तान नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह अलैह वो बादशाह थी गुज़रियो आहे जेको 1000 मर्तबा मोहम्मद अरबी ते सलात पढ़ी पोइ सुम्हंदो ये ज़ालिम अचनि पिया मदरसा न हुजनि कलामुल्लाह न हुजे अल्लाह अकबर कबीरा कलामुल्लाह भी रहंदो क़ुरान वारा भी रहंदा मां वाजन में चवंदो रहंदो आहे साईं मोहम्मद क़ुरान कबीर रहमतुल्लाह अलैह बयान में फरमाईंदा दर्स में फरमाईंदा जसीदे उलमा जो बंजो बच्चो ज़मीन ते ज़िंदा त बातिल खे घोड़ा खोड़ण ज़मीन ते न ॾींदा तो मां बादल में चौंदो रहंदो आहे दोस्त मुझे पतो ही ना है हज़रत अम्मा फातिमा जी कब्र काथे आहे जन्नतुल बकिया जे अंदर आहे तोखे उलमा जो बंजो मकाम समझाया रब्बे मोहम्मद जो कसम अल्लाह तबारक व तआला उलमा जो बंजो चेहरे में एड़ो रोब रखियो आहे जो बादल खे जरूरत ही न थींदी आहे त उलमा जो साम्हूं ॾाढा तो सुभान अल्लाह हज़रत अम्मा फातिमा जी कब्र काथे आहे जन्नतुल बकिया जे अंदर आहे हज़रत अम्मा फातिमा जे कदम में जे जवान जी कब्र आहे मल्ला सकरिया जो बंदी आहे जे 18 साल मोहम्मद मदीने में पढ़ायो हज़रत अम्मा हलीमा जी कब्र काथे जन्नतुल बकिया जे अंदर हज़रत अम्मा हलीमा जे कदम में जे जवान जी कब्र वरना खलील अमन सहारनपुरी जो बंदी हज़रत तल्ला हज़रत जुबैर जे कदम में पेरन में जी कब्र तोके पतो ही ना वरना मुसफ़र हुसैन काफिली जो बंदी हज़रत उस्मान सिन्नूरैन जे कदम में जी कब्र वरना बदर आलम जो बंदी अजो काबे जो इमाम जो बंदी जे जो बातिल जे अख में कंदा टुबे विधाती रहमान जो बंदिया यो उलमा जो बंजो मकाम इने भी कोन थो वञा सुल्तान नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह अलैह सुतो पियो 700 मर्तबा मोहम्मद अरबी के सलात पढ़े त निंड वठीस एड़े नबी जी गुलामी कर त बई जहान बंदी अल्लामा जूज़ी पांजे किताब में लिखो पांजो किरदार एड़ो बणा जो दुनिया दिसी तुजी तारीफ न करे मोहम्मद जी तारीफ करे अल्लाह अकबर कबीरा आखिरी गाल पे कोई वन्या हिंदुस्तान में एकड़ो इलाको काथला तेजो नालो पिलाड़ ते खेड़ो दी दियो मुसलमान चंदा पिलाड़ो असां जो हिंदू चंदा न पिलाड़ो असां जो कोर्ट में मसलो पोदो एकड़े पासे नो गद्दा रहा हेडो नबी जा यार रहा हेडो गद्दा रहा हेडो सच्चा रहा हेडो गद्दा रहा हेडो वफादार रहा हेडो सालिम रहा हेडो आलिम रहा जज ईसाईया हिंदुन के चोंदो पिया एड़ी तरतीब बनायो जो मसलो इते जो इते हल थी वने अल्लाह अकबर कबीरा हिंदुन डिमांड रखी जैसे मुसलमान जो आलिम मरना इलाई बसुका दिलवी सुभान सा गाल करे जे पिलाड़ हिंदुन जो आत दिनो से जे मुसलमान जदरे हिंदुन जो आत मिले जे मुसलमान जो आत दिनो से जो चोंदो पियो यार अजीब किस्म जा मानू ए मोहम्मद अरबी जे उम्मत जो आलिम मुसलमान जे हक सपोर्ट में फैसलो दीदो जैसे दुश्मन जरूर पर कूड़ न गालाइनो पर कूड़ न गलाइनो रब्बे मोहम्मद जो कसम अल्लाह पाक तमा संगे एड़ो नबी दिनो जेके जानवर ढोरन भी सुञातो अमा आलम को बुधो दो एकड़ो उठा पाक नबी इमामुल अंबिया दे भजंदो इंदो पियो मुझे मोहम्मद जो सहाबिया सना कुर्बान वन्या से उठ तमा के तकलीफ न दे मुझे मोहम्मद तो फरमाए खबर आए ना उठ मोहम्मद सुञातो चरियो ना है ओके अल्लाह वाले ही कयो खिदमत मीर मोहम्मद जी में
खिदमत मीर मोहम्मद जी में खिदमत मीर मोहम्मद जी में दाह खणी उठ आयो सूरन दर्दन ॾाढो सतायो सूरन दर्दन ॾाढो सतायो खिदमत मीर मोहम्मद जी में खिदमत मीर मोहम्मद जी में आया निधण को बारे खणा पिया हिन सावल कण सिकायो खणी उठ आयो ॾाढा त जो सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा वरना इलाही बशका दिलवी रहमतुल्लाह अलैह जे कोरो जे कटड़ में बीठो आ मुसलमान कंडियूं खणी आया हार खणी आया के चवण वारे जो से मामलो कहिड़ो आ जे मोहम्मद अरबी जो उम्मत जो आलम आ मुसलमाननि जे हक में फैसलो ॾींदो सपोर्ट में फैसलो ॾींदो जदी नज़र आ मुसलमाननि जी नज़र आ दुनिया परेशान आ अॼु फैसलो कहिड़ो थींदो अल्लाह अकबर कबीरा जॾहिं ॾिसंदो पियो आ वरना इलाही बशका दिलवी फरमायो छाजे करे इबरत वारी नज़र ॾिसे थो जे कीअं ॾिसां अॼु सच ऐं हक़ जो अॼु सच ऐं कूड़ जो ढेड़ो आहे अॼु सच जो मैदान आहे अल्लाह अकबर कबीरा वरना कादली फरमायो घबराए न जे नबी मोहम्मद अरबी जी मां गुलामी कई आहे त उनजे शरीयत में कूड़ हणणो जाइज़ आहे हक गालाया जैसे हक गाला जे सच गालाया जैसे सच गाला जैसे जे प्लाट झेड़ो आ यो प्लाट मुसलमान जो ना है पर हिंदुन जो प्लाट आ कंडियूं किरी पयूं हार किरी विया सारा मुसलमान कावड़ दिया नाराज थिया वरना ऐलान फरमायो दुनिया नाराज थी वने त वने पर रब के नाराज कोन कंदम हक इयो आ हे जो प्लाट आ मुसलमान जो प्लाट ना है पर हिंदुन जो प्लाट आ जो ईसाई आ अखिर में सारो कतार पानी वही आयो हिंदुन के चोंदो पिया हिंदुओ कैसे तो मुसलमान हाराया पर मोहम्मद जो इस्लाम खटियो मोहम्मद अरबी जो इस्लाम खटियो जो किरदार अड़ो बना जो दुनिया ॾिसी तुझी तारीफ़ न करे तुझी तारीफ़ करे जो मोहम्मद अरबी जी तारीफ़ करे इमाम सुल्तान नूरुद्दीन रंगी वारो वाक़ियो अथ में पियो कटिया आख़िरी ॻाल्हि पाक नबी इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त घर वारनि सां भलो हलण बि सदको आहे कुछ बड़े लाड़ा लूड़ा थे हाणे के तो टाइम थोरो नबी अलैहिस्सलाम फरमाया त घर में भलो हलण भी एक जादे मां के आए तो हमरा जे मौलवी साहब माना तू चवे तो हुचो माइन जे मोचड़न में आ सही एड़ी गाल ना है आज एड़ी गाल ना है आखिरी गाल पाक नबी इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझे मकाम ता कुर्बान वना उलमा जे मौजूदगी में गाल पे कया पाक नबी इमाम अल-अंबिया असर जी नमाज पढ़ी करे अक्सर इयो टाइम पांजे घर वारन के रींदा ऐ असा अल्लाह पनारे सुबह जो मुंह हुई वनी होटल ते ढोंदा दी अड़े छो जी यार घर वाली चाहे मसो न थी दी घोर वना तुझे केकन ता आ सही घर वाले के को पापा मिल्या लाई न मिल्या हिन जो त पेट भरियो न सच तो बुधायो पाक नबी इमाम अल-अंबिया मोहम्मद अरबी असर जी नमाज पढ़ी करे घर आया सारी घर वाली मोहम्मद अरबी जो गजी आयो का खीर खणी आई का पानी खणी आई का सत्तू खणी आई आखिर में आई मुझे मोहम्मद करीम जे रूह की रानी आयशा ॾाढा त जो सुभान अल्लाह चेहरे ते मायूसी जो आलम आ यार यार जी अदा के समझंदो आ साहब का मोहम्मद समझंदो ये तो पाक नबी इमाम अल-अंबिया जो घराणो आ जे तवा सा चलनाओ मुंह ॾिसी मिठाई घुरबी आ पाक नबी इमाम अल-अंबिया समझी आ मुझो मोहम्मद तो फरमाया आयशा तुझे चेहरे ते मायूसी जो आलम आ अॼु मां मोहम्मद जी दिल तुझे घर जे अंगण में मां मोहम्मद करीम सां ट्रोड़ त लगा भजन में तू थी मारे आ मां मोहम्मद हो मारे नीचे करे कोदाल सा भलो हणो माणो चोदा माई त हाणे वती ते पर ने भागो ठिप घरों निकरे को दोसरी सफा मारियलो आए ना जेकरे सही न हलंदो अदा पराई न्याणी वती ते न दे न वठे जिंदगी तबाह वने त काडे वने पाक नबी इमाम अल-अंबिया तुझे मकाम ता कुर्बान वना हज़रत अम्मा आशा मुर्गी भई अम्मा आशा अर्ज़ को साईं कुर्बान वना तवा सही पो मां तवा को नौजवान आया तवा के भजन में मारे पर हज़रत अम्मा आशा के पतो ही ना है ताकत नबूवत केर पे मोहम्मद के मारे हज़रत अम्मा आशा अर्ज़ को साईं कुर्बान वना पर अच्छे मैदान थी वने हज़रत अम्मा आशा पाक नबी इमाम अल-अंबिया सा तो लगाए पर अम्मा आशा मोहम्मद करीम का घणो परे निकली वई पाक नबी इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आशा जो चेहरे ते निहारे करे मुर्गा अम्मा आशा खिलंदी पया मुर्गंदी पया मुझो मोहम्मद तो फरमाया आशा हाने तो ॾाढो मुर्गंदी पया सुना कीअं न मुर्गा मां तव्हां के अर्ज़ कयो मां तव्हां के भजन में मारे मुझो मोहम्मद तो फरमाया आशा मोहम्मद ते हारण तुझे बस जी ॻाल्हि न आहे मां ॼाणी वाणी मोहम्मद पाण पोते बीठो आहे त आशा टपी वञे आशा मारे वञे आशा अॻिते क्रॉस थी वञे मुर्गे त मोहम्मद ठरी पए मना खुश तो भाई वारों मिलाज अपनाइंदा है आज करता हर तरीको मोहम्मद अरबी के तरीके दे
बराल जेको मां चयो तव्हां ॿुधो अलाह अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। तो टाइम जीव असांजी वेठा आहिनि जेको मां चयो तव्हां ॿुधो अलाह पाक अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अहद कयो त नमाज़ जी पाबंदी बि थींदी अने सही असां जलसो ॿुधी ॿुधी पोइ तारीफ़ कंदा आहियूं यार फलाणे मौलवीअ सां घटि न कई सघां बाक़ी नमाज़ कोन ईंदो। अज़ीज़ दोस्तो मूंखे नमाज़ ते बि ॻाल्हाइणो हो पर टाइम मुख़्तसर हो जेको मां चयो तव्हां ॿुधो अलाह अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। मोरनि जहिड़ा मोर वया मीर मरी जवाननि जे जाइ ते वेठा चिबड़ चढ़ी अन ॾींदा हा उथंदे से सलाह विया त सड़ी हक़ नाहे हक़ीक़त में विया हाकिम बि त खरी सराज उहे थींदा बरी जंहिं सजदा कया सुबहान जा शल करे कुर्ब करीब त मिले कफन ज़री नाहे सहब गंढिजी खणे एॾी तो तूं भरी आहीं तोर तितर जीअं सदाई शेर वरी भुलियो आहे घोटार वींदे खो में भुरी पहिरियां ॾिस पाण पुनल ॿियो आहे गुनाहनि मंझि घिरी वञे न मुफ़्त में मरी कढे तो बासीअ जा सॼो दुनिया जे लालच वारा ज़ोर जलसे ते अचण वारो सभु मुड़स आहियो मोर मथां न जायो पंहिंजे लोईअ खे आख़िर दावाना वी हुया हज़रत मौलाना सिराज अहमद अब्बासी साहब जय आमा जय आडो।